नाज़रीन, मीरपुर माथेलो में 20 खां वधीक व्याज खोरन दुकान ते चढ़ाई करे दुकानदार अली रज़ा कल्होड़ो के मारकुट कई। दुकानदार अली रज़ा कल्होड़ो ऐं ॿियनि एहतजाज कयो। वधीक तफ़सील ॾिसूं था कासिम कलवर जी इन रिपोर्ट में। जी नाज़रीन, असां मीरपुर माथेले में मौजूद आहियूं। हिते व्याज खोरनि दुकानदारनि जे मथां हमलो कयो आहे। अचो दुकानदारनि खां पुछा कयूं त हिननि जो छा चवणु आहे। जुल्फ़कार महर, दुर मोहम्मद महर, खलीफ़ो महर, असलम महर ऐं 20 माण्हू ॿिया हुया। 2 गाॾियूं ऐं 2 मोटरसाइकिल इहे भरे करे मुंहिंजे दुकान ते आया। मूंसां बदतमीज़ी बि कई न ऐं गारगंद बि कई न ऐं जेको अचनि पैसा ॾियो न त ईअं कोन उथंदासीं। 20 माण्हुनि सां मूंखे प्रेशराइज़ कयो वियो। असां हिकु साफ़ सुथरा शहरी माण्हू ऐं कारोबारी माण्हू आहियूं। असांखे महर बिरादरी जा माण्हू तमामु तंग कंदा पिया, जंहिंमें दुर मोहम्मद महर आहे ऐं उन सां गॾु 20 हथियारबंद ॿिया बि आहे जेके असांजे सौर जी दुकान ते अची करे हमलो कयो अथनि, गारगंद कई अथनि। असां उन्हनि खां कुझु पैसा वरितासीं उधारा, जेके वापसि करे छॾियासीं, पर मुसलसिल 2 साल थी विया आहिनि। उहो चवंदा असांजो व्याज आहे, तव्हां वटि असांखे व्याज समेत पैसा वापसि कयो ऐं हिन टाइम असां वटि पैसो बि कोन्हे कयो। पोइ बि असांखे ॾाढो तंग कंदा पिया, दुकान ते अची करे असांखे प्रेशराइज़ कनि था पिया ऐं हथियारनि जे ज़ोर ते असांखे गारगंद बि कनि था पिया। असां हिननि माण्हुनि ॾाढा तंग आहियूं। हे ॾाढा क्रिमिनल माण्हू आहिनि पिया। पूरे मीरपुर में हिननि तबाही कई आहे। हर कंहिंजो बि न घर छॾियो अथनि, न कंहिंजो कोई गटर बि हूंदो आहे, बाथरूम हूंदो आहे, उहो बि न छॾियो आहे। उहो बि विकिणाए करे माण्हुनि खां पैसा वठिया। असांखे धमकाइनि था, मौत मां धमकी ॾींदा। हथियारबंद ज़ोर ते असांजे दुकान ते चढ़ी आया आहिनि ऐं 20 खां तक़रीबन हथियारबंद हुआ जेके असांजी दुकान ते चढ़िया आहिनि। पैसा बि हिननि फुर कया आहिनि। असां उनखे पैसा वग़ैरह सभु कुझु असां वापसि करे छॾिया आहिनि, तॾहिं बि उहे चवंदा असांखे पैसा ॾियो। इहे सभु कुझु व्याज जो चकर आहे। बराए महिरबानी असांखे असांजी वस वारनि खे अपील आहे, वज़ीर आला सिंध के, SSP घोटकी, कमिश्नर सखर के, त असांजी व्याज खन जांच लही वञे। मोहम्मद कासिम कलवाड़, मेहरान TV, मीरपुर माथेलो।